वेलकम बैक नाज़रीन। आइसा साहब, अवां जी जोगन जा ॾींहं राति तशद्दुद हेठि रहिया आहिनि, सलाखुनि जे पोयां टार्चर शइ, उन वक़्त में खे कीअं पिया ॾिसो? हाणे हींअर त माशाल्लाह सां यानी उन जूं थोरी यादगिरियूं असां सां। यादगिरियूं त बहरहाल मूं लिखियूं बि आहिनि, अञा बेशुमार लिखण जहिड़ियूं न हुयूं, उहे न लिखी सघियो आहियां। पर बहरहाल तव्हां ईअं खणी सम्झो त आउं अज़ियत पसंदि रहियो आहियां। यानी जीअं के औरतूं अज़ियत पसंदि हूंदियूं आहिनि, मुड़ुस या दोस्त उन्हनि ते तशद्दुद कंदो आहे त हुननि खे मज़ो ईंदो आहे, त ईअं ॼण की अज़ियत पसंदि रहियो आहियां। ऐं उन में मूंखे जेको भले केतिरी मार कुट कनि, पर कॾहिं आ या ऊ जो आवाज़ न निकितो हूंदो। बल्कि ईअं खणी सम्झो त अहिड़ो मज़ो पवंदो ॼण त को पीर पागारो कंहिंजे कुल्हे ते धक हणे ज़ोर सां। जी हा, जीअं कासम पथर खे हणंदो हो घणो करे पीर साईं वॾो। सो त उन करे यानी शुरू में त ख़ौफ़ रहियो। मूं चयो न त आसिफ़ साहिबु चवे थो त मूं हेतिरा साल जेल काटिया आहिनि, मुंहिंजो असां ॾींहुं वांगुरु हिकिड़ो ॾींहुं काटे त ख़बर पवे। असां जेलनि में ॿुहारियूं बि ॾिनियूं आहिनि, पोचा बि कया आहिनि। इहा चणनि वारी दाल जेका आहे इहा बि खाधी आहे, तॾहिं घर जी मन जो तसवर कोन करे सघंदा हुआसीं त कॾहिं मिलंदी। उन ते गुज़ारो कयो अथऊं। ऐं उहे जेल जा यार दोस्त, मिसाल तौरु इब्राहिम मुंशी मूं सां गॾु रहियो, मेराज मोहम्मद ख़ान गॾु रहियो, मरहूम डॉक्टर एज़ाज़ नज़ीर गॾु रहियो, ऐं मीर रसूल बख्श ख़ान गॾु रहियो, अली अहमद ख़ान बि हुयो। हा त पलीजो साहिबु तमामु घणो वक़्तु गॾु रहियो। पलीजो, फाज़िल राहू, कासिम पथर, इहे सभु गॾु रहिया आहिनि। त उहे तमामु पलीजे में समय ऐब सही, हुननि जी वॾे में वॾी बीमारी ईगो आहे, पर हू माण्हू भलो आहे, ज़ाती दोस्ती में भलो माण्हू आहे। असीं अञा बि कॾहिं कॾहिं पलीजो साहिबु सॾींदो त यार हैदराबाद जे पथरनि जे शहर में को इल्मु अदब वारो त माण्हू मूंखे मिले ई कोन पियो, तूं अच त कॾहिं गॾिजी पियूं। हाणे ख़बर न आहे, पियूं ऐं कचहरी करियूं। जी हा, आउं कंहिं क़ैदी जे सिलसिले में वियुसि त चई न पोइ तइ कंदासीं, तूं मूं वटि अचे। आउं वियुसि, ॿुधायोमांसि किसो। पोइ चवंदा हिन जी फीस घटि में घटि ₹1,00,000 आहे, पर उहे ₹1,00,000 अॼु तो ॾेई छॾिया आहिनि मूंखे। मूं केस विड़ुमि, पर पोइ मूंखे असिस्टेंट एडवोकेट जनरल हो मसूद नूरानी, उन मना कई त केस जेकॾहिं ॾियणो आहे त पेशेवर वकील खे ॾे, पलीज साहिब खे न ॾे। त हू वठी कोर्ट में ॾींदो गारियूं फौजियुनि खे ॿियनि खे, नथी त केस ॿुॾी वेंदो। पोइ मूं कोन ॾिनो केस। जी हा, त इन्हनि सभिनी सां रहियो आहियां। अञा बि सुठा वास्ता आहिनि। अयाज़ जी शादी कई हुई त मूंखे घुरायो आई, आउं वियुसि त स्टेज ते असीं कादर मक्सी बि हो, पलीजो बि हो, आउं बि हुउसि, ऐं ॿियो मुस्तफ़ा कुरैशी बि हो। त नसीर मिर्ज़ा हेठां होको ॾिनो त हिकिड़ो नाकाम अदाकार, ॿ नाकाम अदीब ऐं हिकिड़ो नाकाम सियासतदान, चारई मथे वेठा आहिनि। हा, तव्हां वेंदो आहे, दुश्मनी त कोन्हे, पर ऐब सवाब मुंहं ते चई ॾींदा आहियूं। मिसाल तौरु हुन घंटी वॼाई,
त घिटी एॾी खवरी या हुजे जो मुंहिंजो त घिटी त का नफ़ी थो लॻे मूंखे वठी ॾे जहिड़ो तूं ॻाल्हाइण में खौर हुअईं तहिड़ी घिटी लॻाई अथई त इन करे शकर सही ॾींहं जे घारिया मूं बंद में वसायमि वॾ फुड़ा मथे माड़ियुनि मींहुं नीअर मुंहिंजो नींहुं उजारे अछो कयो लतीफ़ साईं आहे। अच्छा आरी साहब तव्हांखे त मुख़्तलिफ़ वक़्तनि में खंबियो वियो जेलनि में बंदि कयो वियो पर को अहिड़ो लम्हो बि हुयो जंहिंमें अवां दिलि बर्दाश्त थी विया हुजो तमामु अज़ियत वारो लम्हो अहिड़ो को माना असां सां शेयर करणु चाहियो? साईं अज़ियत वारो न मुंहिंजो जेको दौरु गुज़रियो न सो आर्मी जे क़ैद वारो गुज़रियो ऐं ख़ुशूसन उहो लम्हो जॾहिं आर्मी जे ऑफिसर साईं जीएम सेठ खे गार्ड ॾिनी त मूं कॾहिं तशदुद नाहे कयो हथनि में हथु खणी पियूं त मूं उन ऑफिसर खे हणणु चाहियूं त ऑफिसर कंधु कढाए वियो सिपाही बीठो गॾु अर्दली उनजो मथो फाटी पियुसि हा पोइ मूं त एॾो तशदुद कयो मूंखे होश कोन रहियो त मुंहिंजो बि मथो फाटी पियो मूंखे होश कोन रहियो त छा थियो उहो मुंहिंजे लाइ अज़ियत वारी घड़ी हुई। जॾहिं जेल में हूंदा हो पोइ अव्हां जा बचड़ा अव्हां जा जेके माना साईं 78 ताईं त मूं शादी न कई हुई मुंहिंजो ही भाउ वेठो आहे हे त नंढड़ा पंहिंजो वालिद साहिब हो इहे बनी ॿारो कंदा या माल धन थोरो हुन ते गुज़ारो आणी न चाढ़ी ॾुथ ॾियाड़े सुमरा असांजो इहो ई शुगुल हूंदो त जेका मिली शुक्र रब जो करे उन खाई वेंदो के 70 अछनि जा हैराक ही बि कोन आहे न के मुंहिंजा ॿार हुआ पर अहिड़ी का बि शइ कोन थी ऐं तॾहिं पार्टियुनि में इहो रवाज न हूंदो त हुयूं बि ग़रीब खणी शाहूकार पार्टियूं हुयूं पीपल्स पार्टी वग़ैरह उहो कैदियुनि जी सार संभाल न लहंदी हुई उहे हुन में कैदी जेके हूंदा ख़ुदि खाईंदड़ पीअंदड़ माण्हू हूंदा वॾी घराणा त पंहिंजे घरां बाक़ी ॿिया जेके असां जहिड़ा हूंदा ख़ासि करे जीअं सिंध जा त उन्हनि खे सिगरेट जो पैकेट मुलाक़ात ते अंदरि जेल में मिलण जी बंदिश हूंदी मुलाक़ात ईंदड़ दोस्त वठी ॾींदा त ॿियो मिड़े ख़ैर त बुनियादी शइ इहा आहे त लतीफ़ साईं जो शेर त अलाए मूंखे विसरी वियो हुन में आहे त सामायस त सूर सर्जस त सूर समायस त सुख हा सर्जस त सूर समायस त सुख वया न इहो ॿी तरह त इहो इहे ॿई पूर मूं निमाणीअ नसीब मूं निमाणी नसीब थिया इहे ॿई पूर मूं निमाणी नसीब थिया जी जी त इहा ई सूरत हाल रही आहे। नाज़रीन असांजे प्रोग्राम निगाह जो सिलसिलो जारी आहे हिते वक़्तु आहे ब्रेक जो पाण मिलूं था हिकिड़े नंढे ब्रेक खां